अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु असीं खणी आया आहियूं तव्हांजे लाइ लतीफ़ साईं जा टे बैत जिन बैत जो जाइज़ो वठंदासीं ॾिसंदासीं त लतीफ़ साईं तारीख़ ऐं तसव्वुफ़ खे पंहिंजे बैतनि में मशहूरु शोराए आफ़ाक़ शाइरी में कीअं पेश कयो आहे। तारीख़ यानी सिंध जी तारीख़ तहज़ीब तमदन सक़ाफ़त कल्चर माण्हुनि जी रहणी कहिड़ी सिंध जा हीरोज़ उन्हनि खे कीअं बयानु कयो आहे ऐं उन्हनि खे तसव्वुफ़ वारे पासे कीअं वठी वियो। तसव्वुफ़ यानी अल्लाह ताला जो ऐं बंदे जो डायरेक्ट मेलाप इन खे तसव्वुफ़ चइबो आहे। त तसव्वुफ़ खे जेको लतीफ़ साईं तारीख़ में सिंधी क़ौमी किरदार जो ज़िक्र कयो आहे उन में तसव्वुफ़ जो तसवुरु किथे आहे। सो आउं पंहिंजे प्यारनि दोस्तनि ॾांहुं टे बैत शाह साईं जा अर्ज़ु कंदुसि ऐं उन्हनि में तारीख़ ऐं तसव्वुफ़ खे ॻोल्हींदासीं त सिंध जी लतीफ़ साईं वटि केतिरी इज़त अहमियत हुई जो हुन किथे तसव्वुफ़ जो अगरि बयानु कयो आहे त उते बि सिंध जे क़ौमी किरदारनि सिंध जे हीरोज़ सिंध जे लोक दास्तनि खे न विसारियो आहे। अचो त पहिरीं हीअ बैत ॿुधूं ऐं हिन में ॾिसूं त तारीख़ ऐं तसव्वुफ़ जो पाण में कीअं मेलाप आहे। लाखा लख सुजन पर फुलाणी फेर ॿियो जंहिं भर राणा राजिया कोटनि मंझि कबन जंहिंजो जाड़े जन सुते सोचो न लहे। दोस्तों हिन बैत में ज़िक्र आहे मशहूरु क़ौमी किरदार लोकदासन जो क़ौमी किरदार लाखो फुलाणी। उहो ई लाखो फुलाणी जेको जॾहिं मेहर राणी सां शादी करण जे लाइ आयो हो त पुराण जी कंधियुनि ते अची हुन वणनि खे कपिड़ा ओढ़ाया हुआ। उहो ई लाखो फुलाणी जंहिंसां लाखी ॼाणी पखी बि उन टाइम ते गॾु हो ऐं उन ॼञ सां गॾु हो इन करे इन पखीअ जो नालो ई लाखो फुलाणी पइजी वियो। सो दोस्तों लतीफ़ साईं फरमायो त लाखा लख सुजन पर फुलाणी फेर ॿियो यानी लाखा लख पर फुलाणीअ लॻा। त हीअ जेको तसव्वुफ़ हिन खे वठी था वञूं रूहानी तरह सां त हिन जो जेको मेन जेको शाह साईं जो आहे तसवुरु उहो वञे थो सिधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकाए नामदार ॾांहुं यानी लाखा लख सुजन पर फुलाणी फेर ॿियो यानी लाखा लख आहिनि पर फुलाणी जो ॿियो हिसाबु किताबु आहे यानी 1,24,000 जेके नबी आया उन्हनि में जेको नबी साईं जो किरदारु आहे जेको नबी साईं जो आहे उहो सभिनी नबियुनि जो सरदार हो यानी लखनि नबियुनि जो महंदार हो। त तसव्वुफ़ वारे पासे हीअ जेको लतीफ़ साईं जो बैत आहे इहो सिधो वञे थो आकाए नामदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾांहुं ओॾां तसवुरु करे फरमायो अथसि लेकिन सहारो अथसि कंहिंजो लाखे फुलाणी जो। मशहूरु सिंध जे लोक दास्तान लाखे फुलाणी मां हीअ वरितो अथसि त जीअं जेके सिंध जा लोक दास्तान आहिनि उहे बि महफ़ूज़ रहनि तारीख़ में उन्हनि जो बयानु क़यामत ताईं महफ़ूज़ रहे ऐं लतीफ़ साईं जेको तसवुरु पेश कयो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लाखा लख सुजन फुलाणी फेर ॿियो उहो बि माण्हुनि खे सम्झ में अचे। सो हीअ जेको हिसाबु किताबु हिन क़िस्म जो जेको लतीफ़ साईं जो आहे इहो मूंखे नथो लॻे त दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़छ में कंहिं बि को अहिड़ो शाइर हुजे जंहिं तारीख़ ऐं तसव्वुफ़ खे गॾे छॾियो हुजे। दोस्तों हाणे अचो ॾिसूं त अॻियूं बैत कहिड़ो। नऊं न्यापो आइयो राणे मुला रात लधीसूं लतीफ़ चए ॾातर कना ॾात कहिड़ी पुछनि ज़ात जेके आयासीं अॻियां। दोस्तों ही बैत त मूमल राणे जेको सुर आहे उन दास्तान जो उन किसे जो आहे मूमल ऐं राणे जो लेकिन लतीफ़ साईं जेका हिन में रम्ज़ रखी आहे उहा वञे थी सिधो असांखे रूहानी तरह छिके वञे थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हजतुल वदा जो आख़िरी ख़ुतबो हो जंहिंमें नबी साईं जिन फरमायो हो त कंहिं बि ॻोरे खे कारे ते का बि फ़ोक़ियत न आहे कंहिं बि अरबीअ खे अजमीअ ते का बि फ़ोक़ियत न आहे यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इंसान जो रुतबो हो उहो बराबरि करे छॾियो त सुठो इंसान उहो आहे जंहिंजा अख़लाक सुठा हुजनि पोइ चाहे उहो अरबी हुजे चाहे अजमी हुजे चाहे सिंधी हुजे चाहे पंजाबी हुजे चाहे पठाण हुजे चाहे बलोच हुजे जंहिंजो किरदारु सुठो उहो ई सुठो आहे। इहो जेको नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे हिकिड़ो अहम दस्तावेज़ आख़िरी ख़ुतबो हजतुल वदा जो उहो पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो सबूत आहे त इंसाननि में बहितर सुठो समाज लाइ फ़ाइदेमंद इंसानु उहो आहे जंहिंजो किरदारु सुठो आहे जंहिंजा अख़लाक सुठा आहिनि। त हिन में लतीफ़ साईं हिन बैत में जेको ज़िक्र कयो आहे उहो इहो ई आहे त नऊं न्यापो आयो राणे मुला रात लधीसूं लतीफ़ जे ॾातर कना ॾात कहिड़ी पुछे थो ज़ात जेके आयासीं अॻियां यानी जेके आया सिधे रस्ते ते उहो ई बहितर आहिनि। हाणे तसवुरु जेको सो आहे लतीफ़ साईं जो उहो रूहानी तरह सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हजतुल वदा जो आख़िरी ख़ुतबो आहे ऐं बयानु मूमल राणे जो यानी राणे जो बयानु आहे।
त इहो ई लतीफ़ साईं जो वॾो हिकिड़ो आहे त जेको पंहिंजे बैतुनि में अहिड़ी तरह रखी आहे, अहिड़ो सिस्टम रखियो आहे जो रूहानी तरह सां खणी वञो त किथे न किथे कंहिं न कंहिं सां उहो वञी बैत टच थिए थो। तारीख़ी लिहाज़ सां खणी अचो त जेके असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि, जेके असांजा लोक दास्तान आहिनि, जेका असांजी तारीख़ तहज़ीब तमदन आहे, उहो महफ़ूज़ आहे। दोस्तो हाणे अचूं त अॻिए बैत जो जाइज़ो वठूं। न कंहिं ॼाओ ॼाम खे नको ॼाम वियाव, नंढी वॾी गंदरीअ सभिनि आहे सियाव, लमी अलिद वलमी उलिद ई निजाबत न्याव, किबिर किबरियाव तख़्त तमाची ॼाम जो। दोस्तो ही बैत आहे त दास्तान जेको सुर आहे नूरी याम तमाची, इश्क़ जेको दास्तान आहे नूरी याम तमाची जो मशहूरु दास्तान, ही बैत त उन जो आहे। ऐं लतीफ़ साईं तमसीली तौर ते याम तमाचीअ खे जेको सो हिन किसे में फरमायो आहे, कतबांदो आहे। लेकिन ही जेको तस्वर आहे ही अल्लाह ताला जी ज़ात ना वञे थो सुठो सऊं, यानी न कंहिं ॼाओ ॼाम खे नको ॼाम विया, ॼाम खे कंहिं बि न ॼाओ नको ॼाम जो औलाद आहे। जेको उन क़ुरान मजीद कुल हु अल्लाह सूरत जेका आहे उन में इहो नबी अल्लाह ताला जी हेकड़ाई, अल्लाह ताला जी वैजानत जो सॼो बयानु उन में आहे। त इहा जेको लतीफ़ साईं ही जेको बैत आहे इहो रूहानी तरह सां असांखे सिधो अल्लाह ताला जी जेको ज़ात मां खणी वञे थो। न कंहिं ॼाओ ॼाम खे नको ॼाम विया, नंढी वॾी गंदरी सभिनि आहे सिया, लमी अलिद वलमी उलिद ई निजावत न्या, किबिर किबरिया तख़्त तमाची ॼाम जो। लेकिन लतीफ़ साईं हिते इस्तेमालु तारीख़ी तौर ते कंहिंखे कयो आहे, ॼाम तमाची खे, उनखे जेको सो इस्तेमालु करे हीअ पंहिंजो इहो बयानु कयो आहे त जेको नूरी ॼाम तमाची जो किसो आहे उहो बि महफ़ूज़ रहे ऐं लतीफ़ साहिबु पंहिंजी बि ॻाल्हि करे वञे, अल्लाह ताला जी हेकड़ाई बि बयानु करे छॾे ऐं पंहिंजे क़ौमी किरदारनि, पंहिंजे कल्चर, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी सिंध खे न विसारे। सो दोस्तो लतीफ़ साईं वटि सभ खां पहिरीं जेका हुई उहा सिंध हुई। लतीफ़ साईं वटि जेको सभ खां पहिरीं तस्वर हो, जेको सभ खां पहिरीं हुनखे प्यारी शइ हुई, उहा सिंध जी कुंड कुड़च हुई, संजा क़ौमी किरदार हुआ, संजा गाह हुआ, सिंध जा कमी कुड़मी महिनती पोरे तबक़ो हो। उनखां पोइ ॿियो कुझु हो। जेकॾहिं रूहानी तौर ते लतीफ़ साईं का ॻाल्हि कई ते मज़हबी तौर ते तप हवाले तौर ते उनजो जेको इस्तेमालु हो, जेको उन में जेके उन लफ़्ज़ इस्तेमालु कया थे उहे सिंध जे कल्चर, सिंध जे तहज़ीब, सिंध जे लोक दास्तान जा कया थे। छाकाणि त इहे दास्तान अॻु में ई सिंध में तमामु घणा मशहूरु हुआ ऐं उहा जेका अवाम जी अहमियत हुई, अवाम जी मक़बूलियत हुई, उनखे लतीफ़ साईं जेको सो महफ़ूज़ रखियो ऐं उनखे पंहिंजी शाइरी में जेको इस्तेमालु कयो। त लतीफ़ साईं जो जेको गस आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो पैगंबराना गस आहे। दोस्तो अगरि इहा मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो। वरी अॻे वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो।